अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों, तव्हां सां मुखातब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। चौथे सिपारे में रब साईं फरमायो, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिक़ू मिम्मा तुहिब्बून। तव्हां कॾहिं बि कामयाब न थी सघंदव जेसि ताईं तव्हां प्यारे खां प्यारियूं शयूं क़ुर्बान नथा करियो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे जॾहिं ख्वाब में आयो त तूं प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान कर, त हुन ॾिठो त मूंखे कहिड़ी शइ वधीक प्यारी आहे। मिल्कियत ॾे ॾिठई, माल ॾे ॾिठई, हर शइ खे ॾिसण खां पोइ हुन जी नज़र पई पंहिंजे पुट हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ते, ऐं चई त काइनात में मूंखे वधि में वधि जेकॾहिं प्यारो आहे त उहो मुंहिंजो पुटु आहे। पंहिंजे पुट सां ज़िक्र कयईं त ए मुंहिंजा प्यारा पुट, तोखे मूं वॾे लाॾ ऐं कोॾ सां पालियो हुयो, तोखे तमामु घणी मुहबत ॾिनी हुयमि, तूं मुंहिंजे ज़िंदगी जो सहारो आहीं, पर मूंखे उतां हुकुम थियो आहे जेको तुंहिंजो बि ख़ालिक़ु आहे, मुंहिंजो बि ख़ालिक़ु आहे, जेको क़यामत जो बि मालिक आहे, जेको अरबें खरबें किरोड़े इंसाननि जो पैदा कंदड़ आहे, जॾहिं खां वठी काइनात वजूद में आई आहे, त मूं ख्वाब ॾिठो आहे त मूंखे हुकुम कयो वियो आहे रब जे तरफ़ ॾांहुं त तूं प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान कर, ऐं तूं ई मूंखे प्यारो आहीं। ॾस तुंहिंजो छा आहे चवणु। त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम एॾो फर्मा बरदार बचो, उते जो उते चयईं, ए मुंहिंजा अब्बा, मूंखे पंहिंजे रबे काइनात जे अॻियां जेको क़यामत में सुरखरू थियणो आहे, ऐं तूं बि रबे काइनात जे अॻियां सुरखरू थी, पर जॾहिं मूंखे अल्लाह जी राह में क़ुर्बान करीं त उन वक़्तु अखियूं जेके आहिनि उहे ॿधियूं वञनि त जीअं मतां तोखे रहम अचे, ऐं काती मुंहिंजे बखमल जहिड़ी ॻिची ते न हली सघे, उन करे पंहिंजूं अखियूं ॿधिजांइ, ऐं पोइ छुरी खे हलाइजांइ, उहा काती पंहिंजो कमु कंदी, ऐं तूं इनशा अल्लाह ताला फ़तजुदनी इनशा अल्लाह मिन साबिरीन, फ़तजदनी इनशा अल्लाह मिन साबिरीन। मुंहिंजा प्यारा बाबा, इनशा अल्लाह ताला मूंखे तूं सब्र वारनि मंझां लहंदे। तॾहिं त रब काइनात फरमायो न त जॾहिं बि तव्हां सां मसइला अचनि त उन वक़्तु तव्हां सब्र ऐं शुक्र खां कमु वठो, ऐं मां तव्हांजी मदद कंदुसि। पोइ हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे लेटाए पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी ऐं छुरी खे हलाइणु शुरू कयईं, त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी कामयाबी ऐं कामरानी ऐं उन जी क़ुर्बानी रब वटि क़बूल थी वई, ऐं रब उन जी क़ुर्बानी खे क़बूल करे छॾियो। उन जे करे साथियो, प्यारे खां प्यारी शइ जेसि ताईं असां क़ुर्बान न कंदासीं तेसि ताईं तव्हां ऐं असां हिन दुनिया जी आख़िरत में कामयाबी नथा माणे सघूं। प्यारी शइ क़ुर्बान करण सां असांजी तव्हांजी बहितरी बि आहे। इनशा अल्लाह ताला पाण हिन दुनिया जी आख़िरत में सुठो सफ़र करे सघूं था। महिरबानी साथियो।